अदा ही मसलो व्हाट्सअप इस्तेमाल कंदड़ हर बे मां नोट अचे पियो उनखे हल करणु काफ़ी आसान है। थोड़ी तबियत ख़राब है, थोड़ा वॉइस डिलो थी वञे त तव्हां कोऑपरेट कजो। ॾिसो काफ़ी आसानी था त इनखे ॿीहर जेको व्हाट्सअप खे रीएक्टिवेट करे सघो था, मतलब हलाए सघो था। इन जी वजह कड़ी छो ईअं थींदो आहे त जेको तव्हां मोबाइल जो IP एड्रेस आहे ब्लॉक थियण जे करे इहो मसलो थींदो आहे। जंहिंखे ॿीहर रीएक्टिवेट करणो आहे व्हाट्सअप खे, चाहे वो GB व्हाट्सअप हुजे, व्हाट्सअप मैसेंजर हुजे या बिज़नेस हुजे, उते रीएक्टिवेट करणु मुश्किल कोन्हे। तो सभिनी खां पहिरियों छा कयो, व्हाट्सअप खे खोलियो पहिरियों एक्सेप्ट एंड कंटिन्यू कयो, वो नंबर लगायो जंहिं ते इहो मसलो अचे थो पियो। उन बार नेक्स्ट कंदव त साम्हूं जेको यू नीड द ऑफिशियल व्हाट्सअप टू लॉग इन वारो प्रॉब्लम अचे थो पियो, इन जी स्क्रीनशॉट करे छॾियो इन स्क्रीन जी, पोइ ते अचो ऐं जेको आहे व्हाट्सअप ते थोरो लॉन्ग प्रेस कयो, मतलब देर ताईं दबायो। उन खां पोइ ऐप इन्फो ते हलिया वञो, स्टोरेज एंड कैश जेको ऑप्शन अचे थो पियो, इन ते क्लिक कयो ऐं हिते क्लियर कैश करे छॾियो। ठीकु आहे। उन खां थोड़ा पोइ अचो ॿीहर ऐं जेको आहे व्हाट्सअप ॿीहर खोलियो, एक्सेप्ट एंड कंटिन्यू कयो। हाणे हिते तव्हांखे लॉगिन न आहे कयो व्हाट्सअप ते। ठीकु आहे। मथां जेके कुंड ते 3 डॉट्स ॾेखारजंदा पिया, उन ते क्लिक करे हेल्प ते हलिया वञो। काफ़ी आसान है। हिते उहो नंबर लगायो, पहिरियां त उहो मुल्क लगायो जॾहिं मुल्क सां तालुक आहे, मिसाल तौर में पाकिस्तान जा, हेठां तव्हां पंहिंजो नंबर लगायो, उन खां पोइ नेक्स्ट करे छॾियो। हाणे तव्हांखां पुछंदो आहे कहिड़ो मसलो आहे, पर डबे में तव्हां मसलो ॿुधायो त भाउ मूंखे जेको आहे ऑफिशियल व्हाट्सअप जो इस्तेमालु थो कयां पियो, इन खां पोइ जेको आहे रूल्स एंड पॉलिसी जी व्हाट्सअप जी ख़बर आहे, इन बावजूद मुंहिंजे व्हाट्सअप खे बैन कयो वियो आहे, महिरबानी करे मुंहिंजो जेको आहे अनबैन कयो। ऐं हेठां जेको आहे स्क्रीनशॉट लगाए छॾियो, जेको तव्हांजो मसलो अचे थो, यू नीड द ऑफिशियल व्हाट्सअप टू लॉगिन वारो जेको स्क्रीनशॉट करियोसीं, उते लगाए करे नेक्स्ट करे छॾियो, या ईमेल जेको आहे व्हाट्सअप सेंटर वारनि खे मेल करे छॾियो। जॾहिं तव्हां इन ते क्लिक कंदो त तव्हांजे साम्हूं सॼी रिपोर्ट ठाहे ॾींदो तव्हांखे व्हाट्सअप, त बाबा मूंसां हे मसलो आहे। उन खां पोइ जेको बसि सॼो लिखी करे मथां जेको सेंड वारो ऑप्शन अचे थो, इहो तव्हां सम्झो जीमेल था मोकिले छॾियो, ईमेल था कयो व्हाट्सअप वारनि खे। ठीकु आहे। उते ईमेल सेंड करे छॾियो बस। हाणे कुछ केसेस में जेको आहे इहो 24 कलाक जे अंदरि तव्हांखे रिप्लाई अची थो वञे, कुछ केसनि में वरी ॿ टे ॾींहं लॻाइनि था। ठीकु आहे। हाणे तव्हां हिते अचण खां पोइ ख़तमु न कयो, बल्कि व्हाट्सअप ते थोरो लॉन्ग प्रेस कयो, लॉन्ग प्रेस करे वरी ॿीहर ऐप इन्फो ते हलिया वञो, स्टोरेज कैश ते ॿीहर वञी करे क्लियर कैश करे छॾियो। हाणे जेकी इंपोर्टेंट सेटिंग ते अचे थोरो पोइ ते अचो, मतलब अहम सेटिंग त थोरो आख़िर में हलिया वञो। हिते तव्हांखे इंस्टॉल फ्रॉम अननोन एप्स जेको आहे इन खे ऑप्शन इन ते क्लिक करे इन खे ऑन करे छॾियो अगरि तव्हांजो बंदि थियल आहे, इन खे लाज़मी ऑन करे छॾियो। ठीकु आहे। 24 कलाकनि खां पोइ या कुझु 2-3 ॾींहं जे अंदरि तव्हांजो इंशाल्लाह व्हाट्सअप रिकवर थींदो ऐं तव्हांखे व्हाट्सअप जी तरफ़ां ईमेल अची वेंदी, तव्हां ॿीहर जेको आहे नंबर लगाए करे हिते लॉगिन करे सघो था इंशाल्लाह।